तबसुम जे हिसाब सां मुक़रर हूंदा आहिनि। 50-60 फितरो आहे त जेतिरा तुंहिंजा रोज़ा कज़ा थिया आहिनि ऐं कज़ा बि नथो करे सघीं, बीमार आहीं, पोड़ो आहीं, चङे भले थियण जी उमेद न आहे, त जेतिरा रोज़ा तोखां कज़ा थी आहे हिकिड़े रोज़े जो 1 फितरानो, 2 रोज़नि जा 2 फितराना, 3 जा 3 फितराना, सॼो महीनो आहे त सॼे महीने जेतिरा फितराने जी रक़म ग़रीब खे ॾिबो थो, चए तो रोज़े जो सवाब बि ॾींदोसांइ, रोज़े वारो गुनाह बि माफ़ करे छॾींदोसांइ। इहे 5 इस्लाम जा रुकन आहिनि ऐं 5 ई अहिड़ा आहिनि जेके तव्हां असां करे सघूं था। जेकॾहिं गौर कजे, तवज्जो कजे, असांजा मुस्लमान भाइर बहानो कंदा आहिनि, अदा नथो रखी सघां, यार ॾाढो ॾुखियो ॿार आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, कीअं कंदुसि। इहे सभु कूड़ा बहाना आहिनि। अल्लाह पाक पंहिंजे बाननि जे मथां अहिड़ो बार रखियो ई कोन्हे जेको बानो न करे सघे। रब चए थो त मां तोते बार एतिरो रखियो आहे जेको तूं करे सघे। हाणे मां तव्हांखे इहा तशरीह करे ॿुधाई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण में को बार कोन्हे। निमाज़ में भी को बार कोन्हे, बीही पढ़, बी नथो सघी वेही पढ़, वेही नथो पढ़ी सघी त सुम्ही इशारा कर। आख़िर तोखे एतिरी बि ताक़त कान्हे जो इशारो करे सघी त पोइ तुंहिंजे त दिलि खोटी, उज़र घणा। ज़कात सभिनी ते कान्हे, ग़रीबनि ते कान्हे, अमीर ते आहे, जेके अल्लाह ॾिनो आहे उहो ॾे। हज बि ईअं आहे, अमीर ते आहे त वञे, नाहे त ठहियो। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि चङो भलो आहे त रख, जे बीमारी आहे त माफ़ी आहे। उनजो मुतबादिल सूरतूं आहिनि, क़ज़ा कर या उनजो फिदियो ॾे, लेकिन माफ़ी कंहिं बि हालत में कान्हे का। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे ॿुधायां, अवां उन ते गौर कयो, पोइ मूंखे हिकिड़े ख़ुसूसी अहम मसइले ते ॻाल्हाइणो आहे। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चो सल्लल्लाहु। कुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो, ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। ऐ इंसानो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे एतिरो बार रखे ई कोन थो जेको तव्हांजे ताक़त खां ॿाहिरि हुजे। मां रब अरकरीम जल जलालू अमन वालू तव्हांजे मथां उहो बार रखियो आहे जेको तव्हांजी ताक़त में आहे ऐं तव्हां करे सघो था। अल्लाह सही कुरान पाक में चयो त तव्हां ते बार एतिरो आहे जेको तव्हां खणी सघो। अव्हां खां ताक़त खां वधीक का ख़िदमत वरती कान वेंदी आहे। त मुंहिंजा प्यारा भाउ, जेकॾहिं गौर कजे, इस्लाम जा हे 5 ई रुकन अल्लाह पाक जेके मुक़रर फरमाया आहिनि, इहे सभई असांजे ताक़त ऐं कुवत में आहिनि। अल्लाह खां दुआ घुरंदा कयो, रब असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे इन 5 रुकननि मझां हिकिड़ो रुकन आहे हज, जंहिंजो हिन महीने सां तअल्लुक़ आहे ऐं ज़रूरत आहे त इन जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधायां त हज छा आहे, हज जा रुकन कहिड़ा आहिनि, हज कीअं कबो आहे, हज कहिड़ी जाइ ते कबो आहे, हज कॾहिं खां फर्ज़ आहे, अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालो जूं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं हिकमतूं आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान दोस्त, कुरान पाक में अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वलिल्लाहि
अलन्नासे हिज्जुल बैते मन इस्तता इलैहि सबीला। रब से फरमाए तो जंहिंखे मूं ताक़त ॾिनी आहे, रस्ते जो सफ़र आहे, सफ़र में आसानी आहे, सिहत आहे, ओट मोट जो भाड़ो किरायो आहे। मन इस्तता इलैहि सबीला, उन काबतुल्लाह शरीफ ते पहुचण जी हुन में इस्तिताअत आई, तौफ़ीक़ आहे। अल्लाह ताला फरमाए तो जेकॾहिं मुंहिंजे बैत काबे पाक में पहुचण जी तोखे तौफ़ीक़ ऐं ताक़त आहे त ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे काबे जो दीदार करे वञ। उते तोखे अचणो पवंदो ऐं अल्लाह पाक जे ॾसियल तरीक़े मुताबिक़ तूं उते हाज़िर थींदे। शरीयत जीअं चवे कीअं काबे में दाख़िल थिबो, कीअं इहराम ॿधबो, कीअं तवाफ़ कबो, कहिड़े नमूने सां सफ़ाई मरवो ड्रोड़बो, उन खां बाद में वरी कीअं मिना शरीफ़ वञिबो, मिना खां बाद में वरी अरफात में कीअं वञिबो, अरफात खां बाद वरी वापसि मिना कीअं अचिबो, उन खां पोइ वरी तोखे काबे पाक जो तवाफ़ कहिड़े नमूने सां करिणो आहे, उहे सभु शरीयत पाक असांखे ॿुधाया आहिनि। पर अल्लाह ताला फरमाए थो त सारी ज़िंदगीअ में हिलाल जे कमाई मां हिकिड़ो दफ़ो तोखे बैतुल्लाह अचणो ई अचणो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, उन बैतुल्लाह शरीफ जी भी अजीब तारीख़ आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात बैतुल्लाह शरीफ के दुनिया जे तख्ते ते सारी कायनात का अव्वल अव्वल ज़मीन ते रखरायो आ। कुरान पाक में अल्लाह से फरमाए तो इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। आदम अलैहिस्सलाम दुनिया ते आयो ही कोन हो, को इंसान दुनिया ते हुयो ही कोन को इंसान त ठहियो पर को ज़मीन ते झुॻो कोन हो, घर कोन हो, माड़ी कान ही, मनह कोन हो, छपर कोन हो, का शइ कान ही, खुदा जी ज़ात ही ऐं खुदा जो फर्श हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो सब खां अव्वल अव्वल ज़मीन जे तख्ते ते जाथे मक्को पाका, उन मक्के वारी जाइ ते मां रब करीम सब खां पहिरियां पहिरियां मलाइकनि खां पंहिंजो काबतुल्लाह ठहरायो। क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में असांखे जेका ख़बर पई आहे उहा इहा आहे त आदम अलैहिस्सलाम खां कई हज़ार साल अॻु में, आदम अलैहिस्सलाम खां केतिरा हज़ार साल अॻु में मक्के पाक जे शहर में जाथे काबो शरीफ आहे, उन्ही जाइ ते अल्लाह पाक याकूत जे पत्थर मां, वो याकूत जो पत्थर भी जन्नती पत्थर हो, मलाइकन के हुक्म फरमायो तो मुझे जन्नत मां याकूत जा पत्थर खणो ऐं इहे ज़मीन ते फलाणी जगह ते वञी मां रब करीम जो काबो ठाहियो। अल्लाह जे मलाइकन सगोरन ज़मीन जे तख्ते ते इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। ओ बरकत वारो घर रब पाक जे हुक्म सां उन मलाइकन ज़मीन जे तख्ते ते मक्के पाक जे शहर में अल्लाह जो घर जे नाले सां उन जाइ ते मलाइकन काबो ठाहियो, याकूत जे पत्थर मां ठाहियो, जेको अॼुकल्ह पत्थर जो ठहियल आहे, अॼुकल्ह गारे गप सीमेंट ऐं गिच मां ठहियल आहे। उन टाइम ते अल्लाह पाक जे हुक्म पाक सां मलाइकन याकूत जो पत्थर मां, जन्नत जे याकूत जे पत्थर मां इन जाइ ते काबतुल्लाह बणायो। छाजे लाइ बणाई? आदम तो हुयो ही कोन, आदम हुयो ही कोन, आदम न हो तो पाण भी कोन हासो, कंहिंजे लाइ ठाही? अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा ॿिनि क़िस्मनि जा मलाइका
हिकड़ा उहे मलाइका हा जेके आसमाननि ते रहंदा हा ऐं ॿिया वरी मुंहिंजा उहे मलाइका हा जेके ज़मीन ते रहंदा हा। अल्लाह से फरमाए तो इन काबतुल्लाह जे बिल्कुल साम्हूं अर्श जे